Assalamu alaikum, my dear students and friends. This is Fayaz Ahmad, your English teacher. Assalamu alaikum, my dear students and friends. This is Fayaz Ahmad, your English teacher. प्यारे शागिर्दो, डान फॉर द सेशन में अॼु असीं ही लेटर्स पढ़ंदासीं। ही लेटर्स टू द एडिटर जे सेक्शन मां वरितल आहे। अचो त इनके रीड कयूं। साइलेंट मैसेज माना खामोश पैगाम। The current COVID-19 outbreak, ही जेको मौजूदा कोरोना जो ज़ाहिर थियण, ही इंग्लिश ग्रामर में ही जेकी बि मुकमल सीट लाइन आहे, इहो सब्जेक्ट आहे। हिन वक्त कोरोना वबा जो ज़ाहिर थियण या ओचितो ज़ाहिर थियण हैज़ डिलीवर्ड ए मैसेज टू द वर्ल्ड, हिन माना दुनिया खे हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे। ही जेको टेंस आहे, हैज़ डिलीवर्ड अ मैसेज टू द वर्ल्ड, प्रेजेंट परफेक्ट टेंस आहे। दोस्तों अचो त अॻिते पढ़ूं। दी पीपुल शुड लिसन, ही शुड यूज़ ऑफ शुड आहे, मॉडल वर्ब आहे। माण्हुनि खे ॿुधणु घुरिजे। एंड पे हीड माना तवज्जो ॾियणु, ऐं तवज्जो ॾियणु घुरिजे टू वॉट इज़ बीइंग सेड असांजो पैसिव आहे। त छा बि चइजी रहियो आहे, या माण्हू छा पिया चवनि, दुनिया में कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे तवज्जो ॾियणु घुरिजे, उन्हनि खे ॿुधणु घुरिजे। अचो त हिन पैरा खे सरसरी नज़र सां ॿीहर पढ़ूं। The current COVID-19 outbreak has delivered a message to the world. मौजूदा वक्त में COVID-19 कोरोना वायरस जो नालो आहे, ऐं जो अचानक ज़ाहिर थियण, इन हिकु मैसेज ॾिनो आहे दुनिया खे। दी पीपल शुड लिसन, माण्हुनि खे ॿुधणु घुरिजे। एंड पे हीड, ऐं तवज्जो ॾियणु घुरिजे टू वॉट इज़ बीइंग सेड, छा चइजी रहियो आहे, छा बि चयो पियो वञे। We have been told पैसिव आहे, असांखे चयो वियो आहे। that we did not have time for anyone, असां वटि बि कंहिंजे लाइ वक़्तु न आहे। we did not have time for anyone, असां वटि कंहिंजे लाइ वक़्तु कोन्हे। we were so busy, असीं एतिरा मसरूफ़ हुआसीं। that most of us, असां मां घणनि, ignored our families, असां पंहिंजे ख़ानदाननि खे नज़रअंदाज करे छॾियो। most of us ignored, ही जेको सेंटेंस आहे, इहो पास्ट इंडेफिनाइट सेंटेंस आहे। our behavior with others, असांजो रवैयो ॿियनि सां was harsh, सख़्तु हुयो। and we would lose patience, ऐं असां सब्र विञाईंदा हुआसीं। and become surly माना मगरूर, असां मगरूर थी वेंदा हुआसीं। while communicating, कचहरी कंदे, ॻाल्हाईंदे। अचो त हिन पैरा खे ॿीहर पढ़ूं। we have been told that, असांखे ॿुधायो वियो आहे। that we did not have time for anyone, असां वटि कंहिंजे लाइ वक़्तु कोन्हे। we were so busy, असां एतिरा मसरूफ़ हुआसीं। that most of us, असां मां घणनि, ignored our families, असां पंहिंजे फैमिलियुनि खे नज़रअंदाज कयोसीं। our behavior with others,
आवर बिहेवियर विथ अदर्स वाज हार्श, असांजो रवैयो ॿियनि सां सख़्तु हुयो। एंड वी वुड लूज़ पेशेंस, असां सब्र विञाए वेहंदा हुआसीं। एंड बिकम सरली, ऐं मगरूर थी वेंदा हुआसीं। वाइल कम्युनिकेटिंग, ॻाल्हाईंदे। वी डिड नॉट हैव टाइम टू प्रे, असां वटि इबादत लाइ वक़्तु कोन हुयो। आर टू इंजॉय द नेचर, या कुदरत मां लुत्फ़ अंदोज़ थियण जे लाइ असां वटि वक़्तु कोन हुयो। वी वर ऑलवेज़ इन ए रश, असीं हमेशह जल्दी में हूंदा हुआसीं। असीं हमेशह जल्दी में हूंदा हुआसीं। कमिंग फ्रॉम नोवेयर एंड गोइंग नोवेयर, किथां खां अचूं पिया किथे वञूं पिया, का ॻाल्हि ई माना कान हुई। वी वर ऑलवेज़ इन ए रश, कमिंग फ्रॉम नोवेयर एंड गोइंग नोवेयर, असीं हमेशह इन तकड़ में हूंदा हुआसीं, किथे वञूं पिया किथां अचूं पिया, का कंहिं ॻाल्हि जी ख़बर कान हुई। वेल, चङो, गेस, अंदाज़ो लॻायो, वॉट, या कहिड़ी शइ आहे। ए माइक्रो ऑर्गेनिज़म, हिकु नंढड़ो जानदार शइ, कॉल्ड, जंहिंखे चयो वञे थो COVID-19 कोरोना वायरस, हैज़ ब्रॉट दी लाइव्स ऑफ 7 billion plus people in 195 countries almost to a halt। हिकु नंढड़ो जानदार जंहिंखे कोरोना वायरस चयो वञे थो, इन तक़रीबन 195 मुल्कनि मां 7 बिलियन खां वधीक माण्हुनि जी ज़िंदगी खे हिकु हंधि बीहारे छॾियो आहे। वेल, गेस वॉट, चङो, अंदाज़ो कयो उहा कहिड़ी शइ आहे। ए माइक्रो ऑर्गेनिज़म कॉल्ड COVID-19, हिकिड़ो नंढड़ो माइक्रो लेवल जो जेको जानदार शइ आहे, जंहिंखे असीं कोरोना वायरस चवंदा आहियूं। हैज़ ब्रॉट द लाइव्स ऑफ 7 billion plus people, जंहिं तक़रीबन 7 बिलियन खां मथे माण्हुनि जी ज़िंदगी इन 95 कंट्रीज़, 195 मुल्कनि में, ऑलमोस्ट टू ए हाल्ट, माना इनखे हिकु हंधि बीहारे छॾियो आहे। नाउ हाणे, दैट लाइफ हैज़ हिट ए पास, जॾहिं ज़िंदगी थोरी साही पटी आहे। नाउ दैट, हाणे, लाइफ हैज़ हिट ए पास, जॾहिं ज़िंदगी खे थोरी साही मिली आहे। लाइफ हैज़ हिट ए पास, जॾहिं ज़िंदगी खे थोरी साही मिली आहे। वी नीड टू रिफ्लेक्ट, असांखे ख़्यालु करणु, सोचण जी ज़रूरत आहे। एंड टेक स्टॉक ऑफ अवर लाइव्स, ऐं ज़िंदगीअ जो पंहिंजी ज़िंदगीअ जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। परहैप्स, शायद, वी नीड टू रिफ्लेक्ट, असांखे ख़्यालु करणु, सोचण जी ज़रूरत आहे। एंड टेक स्टॉक ऑफ अवर लाइव्स, ऐं ज़िंदगीअ जो जाइज़े वठण जी ज़रूरत आहे। परहैप्स, शायद, मदर नेचर, हीअ जेका असांजी माउ कुदरत आहे, नेचर आहे। एंड प्लेनेट अर्थ, ऐं जेकी असांजी जेका ज़मीन आहे, अर्थ आहे, आर टेलिंग अस टू बी थैंकफुल, उहे असांखे मतिलबु हिते चवनि पिया त तव्हां शुक्रगुज़ार थियो। एंड डिस्प्ले लार्ज डोज़िस ऑफ टॉलरेंस, ऐं तव्हां माना सुठे मतिलबु तव्हां सब्र ॾेखारियो, सब्र शो कयो, सब्र ॾेखारियो, सब्र जी जेका आहे त मतिलबु आहे त तव्हां नुमाइश कयो। शो लव, मोहबत ॾेखारियो। एंड बी ग्रेटफुल टू गॉड, ऐं ख़ुदा जा शुक्रगुज़ार रहो। एंड हिज मर्सीज़, ऐं जे रहम करम जा। जस्ट थिंक अबाउट इट, अचो माना हिन जे बारे में तव्हां लाज़मी सोचो। डियर स्टूडेंट्स, जेको असीं न्यूज़ पढ़ी आयासीं, अचो त उन मां जेका वोकेबुलरी निकिती आहे उनखे असीं डिस्कस कयूं। डिलीवर असां वटि डिलीवर ग्रामर में वर्ब आहे।
डिलीवर जी इंग्लिश में मीनिंग आहे सेंट, का शइ मोकिलणु, हैंड ओवर हवाले करणु, सिंधी में हवाले करणु, ॾियणु, सौंपणु इन जी मीनिंग आहे। पे हीड माना तवज्जो ॾियणु, पे हीड तवज्जो ॾियणु। वर्ब इग्नोर, वर्ब आहे इग्नोर माना नेगलेक्ट, नज़रअंदाज करणु। सरली SURLY सरली एडजेक्टिव आहे, सरली मीन्स एरोगेंट, रुखो या मगरूर। रश नाउन आहे, हरी जल्दी में, रश नाउन आहे, हरी माना जल्दी में। ऑर्गेनिज्म माना जानदार शइ। पाज वर्ब आहे, पाज माना साही पटणु, पाज माना साही पटणु। रिफ्लेक्ट माना ख़्याल करणु। टेक अ स्टॉक माना जाइज़ो वठणु, टेक स्टॉक माना जाइज़ो वठणु। डियर स्टूडेंट्स, ही वोकेब आहे, ही तव्हां पंहिंजे सेंटेंस में यूज़ कयो, तव्हां पंहिंजे पैराग्राफ में यूज़ कयो। आई होप कि लफ़्ज़ तव्हां ऐं जेको न्यूज़ असीं पढ़ी आयासीं तव्हां उनखे सम्झी चुका हूंदो। थैंक यू।